बिरासिटी मां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ खबड़ खान सोलंगी में मक़तूल लियाकत सोलंगी जे घर मथां मुख़ालिफ़ धुर जी मुबैना फायरिंग सबबि ॻोठ में ख़ौफ़ ऐं हिरास पकड़जी वियो। इतला ते बिरासिटी पुलिस पहुची वई। मक़तूल जे वारसनि जो पुलिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो तहफ़ुज़ जी अपील। उन मौक़े ते मक़तूल जे वारसनि दीदार सोलंगी, गुलहसन सोलंगी ऐं ॿियनि जो चवणु हो त यासीन हकड़ो, जान मोहम्मद हकड़ो, अमजद हकड़ो, गुलाम मोहम्मद हकड़ो ऐं ॿियनि हिरास ॾियारण लाइ बिना जवाज़ ॻोठ भरिसां घर मथां फायरिंग कई आहे। हिननि चयो त असां बर वक़्ति पुलिस खे इतलाह कयो। जॾहिं पुलिस पहुती त जवाबदारनि फायरिंग बंदि करे फ़रार थी विया आहिनि। हिननि जो वधीक चवणु हो त 13 ॾींहं अॻु ॻोठ में हिकिड़ा बिरादरी जे रहमान हिकिड़ो वारनि हलां करे दुकान ते वेठल मक़तूल लियाकत सोलंगी खे गोलियूं हणी क़तल कयो हो। जॾहिं त जवाबदार धुर केस तां हथ खणाइण लाइ मुख़्तलिफ़ तरह सां हरासा करे रही आहे। हिननि SSP नौशरो फ़िरोज़ रोहिल खोसो ऐं SHO बिरासिटी शकील ऐवान खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते बिरासिटी पुलिस जे ड्यूटी ऑफिसर आबिद बुलर ॿुधायो त इतलाह ते बर वक़्ति मक़तूल जे ॻोठ पुलिस पहुची अमन अमान सूरतहाल ते ज़ाब्तो आंदो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।